सुभान अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। सुभान अल्लाह। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब जो जुबान खोलियो सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हम्द व सलात के बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सदर गिरामी क़दर असांजा मुअज़्ज़ज़ मुकर्रम हज़रत अल्लामा व मौलाना साईं अलह बरायो सिकंदरी साहब दामत बरकातुहुल आलिया स्टेज ते मौजूद दीगर हुफ़ाज़े किराम उलमाए किराम ऐं तमाम प्यारी जमायत सगोरीअ खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह
मां तव्हांजे आॾो क़ुरान मजीद फुरक़ान हमीद मां मारूफ आयत तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला मां फ़कीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां तवज्जो सां ज़ौक़ सां जोश ख़ुरोश सां मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम पढ़ंदा हलजो। मां बार बार तव्हांखे इहो ताकीद कोन कंदुसि, तव्हां पाण समझदार आहियो, सियाणा आहियो, तव्हां महबूब ते दुरूद पढ़ंदा हलजो ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं तवज्जो सां ॿुधंदव। कुझु दोस्तनि तव्हांजा महिरबान जेके मूं वटि आया हुया उन्हनि तकड़ी पे तारीख़ घुरी त साईं तकड़ में ॾियो, तकड़ में ॾियो। मुंहिंजो बाबा वक़्तु गुज़री वेंदो, तव्हांखे ख़बर ई कान पवंदी। कल्ह तारीख़ वठण आया हुआ, अॼु जलसो आहे। देर ते काल तारीख़ वरतऊं ते अॼु मां पहुची वियो आहियां, हाज़िर आहियां। ही उलमा, ही हाफ़िज़, ही दरवेश सब तव्हां वटि मौजूद आहिनि। ॾींहंनि जी का बि ख़बर न पवंदी आहे। बसि इंसान अल्लाह ते भरोसो करे, तवक्कल करे ऐं हा करे नेकीअ जे कम में लही पवे, इंशा अल्लाह ताला अल्लाह पाण मददगार थींदो आहे। सभु गॾिजी सलाद पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम दुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, ऐ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं पंहिंजी पाक ज़ुबान सां चई करे ॿुधाए, हिन उम्मत खे पैगाम अता फरमाए। या अल्लाह कहिड़ो पैगाम अता फरमाया? रब ज़ुल जलाल फरमायो, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत कयो था, जेकॾहिं तव्हां इहा दावा कयो था इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, तव्हांजी दावा तव्हां अल्लाह सां मोहब्बत कंदड़ आहियो त हज़रत मुहम्मद करीम जा पोइ लॻ पढ़जी पओ, मुस्तफ़ा जी पैरवी कंदा रहो। जेकॾहिं तव्हां दावा कयो था त असां अल्लाह सां मोहब्बत करण वारा आहियूं त तव्हां मुस्तफ़ा फत्तबिऊनी, मुस्तफ़ा करीम फरमायो मुंहिंजी तव्हां पैरवी कयो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी पैरवी कंदव त अल्लाह ताला तव्हांखे हिकु न बल्कि ॿ इनाम अता फरमाईंदो। या रसूल अल्लाह, उहे कहिड़ा इनाम आहे? अल्लाह ताला इरशाद फरमायो, पहिरों इनाम रब तव्हांखे हीअं अता फरमाईंदो, जो अल्लाह तबारक व तआला तव्हां मुस्तफ़ा जे पैरवी करण वारनि खे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो। युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह ताला तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। पहिरों इनाम अल्लाह इहो तव्हांखे ॾींदो, पहिरों ॾाजो अल्लाह ताला तव्हांखे इहो अता फरमाईंदो। ॿियो कहिड़ो इनाम आहे? ॿियो कहिड़ो ॾाजो आहे? अल्लाह ताला इरशाद फरमायो, व यगफिर लकुम दुनूबकुम, अल्लाह तव्हांजा समूरा गुनाह मुआफ़ फरमाए छॾींदो। पर ॻाल्हि हिते ख़त्म कान थी आहे, बल्कि रब ज़ुल जलाल फरमायो, वल्लाहु गफूरुर रहीम,
रहीम। अल्लाह तबारक व तआला इन खां वधीक जेकॾहिं तव्हां जे मथां रहमत जा मींहं वसाइणो चाहे त रब खे को मना करण वारो कोन्हे। पहिरों ॾाज तव्हां खे बख़्शिश जो मिलियो, ॿियो ॾाज अल्लाह जी मुहबत जो मिलियो। पर रब जे रहम जी का हद आहे कान का। अञा जेकॾहिं रब तव्हां खे जन्नतूं बि अता फरमाए त रब उन जो ख़ालिक हार मालिक पाण ये नाम मुस्तफ़ा जी पैरवीअ जे सदके अल्लाह अता फरमाईंदो आहे। कंहिंजी पैरवी चओ मुस्तफ़ा जी कंहिंजी बाबा कोन था कुझु यार ॻाल्हाईंदा हलो। मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी उन हबीब जी पैरवी जंहिं हबीब जे दर ते अचण खां सवाइ को चारो आहे कोन। मुंहिंजे महबूब जी जेकॾहिं को पैरवी न करे पो भले सॼी उमिरि मथो रगड़ींदो रहे कुझु बि कोन वरंदुसि। पर जॾहिं महबूब जे दर ते ईंदो त ॿेड़ा ई पार थी। हबीब वटि जीअं आयो हबीब जे दर ते जीअं जो पहुतो उन ते महिरबानी थींदी। पोइ इन जे करे असीं बि चऊं सुभान अल्लाह अमीं बि चओ दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जीअ ओ असां आशिक़नि जी ईद थी वई दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट मदनी जीअ जीअ जे न तूं साईं अची हा केरु ही खोटा खणी हा केरु ही खोटा खणी हा जे न तूं साईं अची हा केरु ही खोटा खणी हा केरु ही खोटा खणी हा बख्शराय बदकारड़ा हो झागिना ऐं कारड़ा बख्शराय बदकारड़ा हो झागिना ऐं कारड़ा बस वियो लही दुख सियो मुंहिंजा घोट अरबी जीअ जीअ दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जीअ। अबा जीअ जीअ चवण अचेव थो या कोन उहो त ॿ दफ़ा चइजो दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी। यार कुझु त तव्हां भत खाइण जी नियत आया हो न छा ॿ दफ़ा चओ दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी तुंहिंजी आमद सोन प्यारा कुफर जी थी वई तबाही अहिड़ी कादर कई सदाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही मुंहिंजा घोट अरबी जीअ जीअ दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई थोरो हथ झुमाईंदे मूंखे मज़ो ईंदो दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जीअ। अञा ज़ोर सां सुभान अल्लाह जो ज़िक्र कयो। मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमाना हबीब अकरम सां मोहब्बत करण वारा मां आयुष पे हलंदे मां मोबाइल कोन कढंदो आहियां तक़ीर में सुठी मूंखे आदत न लॻंदी आहे पर आयुष पे त ईंदे मूंखे हिकिड़ो किताब नज़र आयो ये पटको ॿधंदे ॿधंदे दस्तार खे सवारींदे साम्हूं किताब पियो पनो खणी खोलियो त हुन में सिराइकी में हिकिड़े अल्लाह जे प्यारे बाने जो शेर लिखियो।
मां दोस्तन के मनो कंदो आ त बाबा मोबाइल झले नात न पढ़ंदा कयो कुफर कोने नाजायज कोने पर सुठो न लगंदो आ मां चवंदो आ त पन्नो जेको आ न इन पन्ने में वॾी बरकत आ इन करे पन्नो हथ में हुजे कापी हथ में हुजे उन तो पढ़े पर मुंजी थी पई मजबूरी निकतो पे आयो ओडा तकड़ में याद कोन थींदो भला आशिकन के यो फोटो कढियो वञा थोड़ा ब अखर ॿुधाया सीनो इंशाअल्लाह मदीनो थी असां को दर रबी साईं ते पिनण बाझो नहीं बनदी अले समझंदा समझंदा भैया हिनन जी करामत सुभान अल्लाह बुद्ध जा लफ्ज़ असां को दर नबी साईं ते पिनण बाझो नहीं बनदी ओदी दरबार आली विच निमण बाझो नहीं बनदी असां को दर खुदा साईं ते पिनण बाझो नहीं बनदी ओदी दरबार आली विच निमण बाझो नहीं बनदी ओ फखरुल अंबिया ओ मोनिस महलका वाली ओ फखरुल अंबिया ओ मोनिस महलका वाली नबी दी खाक कदमैं थी चुमण बाझो नहीं निभदी नबी दी खाक कदमैं थी चुमण बाझो नहीं निभदी असां को दर नबी साईं ते पिनण बाझो नहीं निभदी सिफत यासीन ते ताहा मुज़म्मिल ते मुदस्सिर है सिफत यासीन ते ताहा मुज़म्मिल ते मुदस्सिर है बजुज़ उम्मीद ही दर्द रखण बाझो नहीं निभदी चेतो त इन दर रखूं सवा उम्मीद ॿियो काथे रखूं कमु असांजो ठहे ई कोन थो असां को दर नबी साईं ते पिनण बाझो नहीं निभदी ओदी दरबार आली विच निवण बाझो नहीं निभदी मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ कुछ बि नाहे मुझे हबीब खां सवाइ कुछ बि नाहे पर नात बि ॿुधई इंशाअल्लाह अॻिते बार हाणे अच तो वरी ॿी क़ुरान पाक जी आयत अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह तबारक व तआला बी आयत करीमा में इरशाद फरमायो आयो जेको रसूलुल्लाह जी पैरवी कंदो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां मोहब्बत कंदो हबीब जे चवण ते हलंदो अल्लाह उनखे कहिड़ो इनाम अता फरमाईंदो आ सुभान अल्लाह चवंदो हल ॿुधंदो सुभान अल्लाह अदा माण्हू त सॼी राति पिया ईंदा जेको माण्हू अचे उनखे वात पटे न ॾिस सुभान अल्लाह घोट छॾे जंजले न निहारबो सुभान अल्लाह समझो था ले कोन फकीर तान ही खड़ी मां त खड़ी ही वेठो हीअं बि ॾिसंदुसि हीअं बि ॾिसंदुसि हीअं बि ॾिसंदुसि हीअं बि ॾिसंदुसि उहा मुंहिंजो उन में राज़ आहे त मां ईअं छो थो ॾिसां तव्हांजो कमु न आहे ऐं इहो महफ़िल जे अदब जे ख़िलाफ़ आहे जेके माण्हू वाजाइणा आहिनि उहो दर ते बि घणे 2 3 4 घणो आया घणा विया अदब जे ख़िलाफ़ आहे कुरान तो पढ़ा भले 5 ॼणा वेहो पर होनारी ॻाल्हि चइबा खट ॾियो न ॾियो पर सुम्हो फज़ीलत
समझो था अलाई कोन बस हाणे थोरो चयो घणो समझदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जेको मुस्तफा जी पैरवी कंदो आहे अल्लाह ताला उनखे कहिड़ो इनाम अता फरमाईंदो आहे अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे वमन युति अल्लाह वररसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन जेको पैरवी कंदो अल्लाह जी ऐं जेको पैरवी कंदो रसूलुल्लाह जी अल्लाह तबारक व तआला उनखे इनाम अता फरमाईंदो कहिड़ो इनाम अता फरमाईंदो अल्लाह ताला उनखे ही इनाम अता फरमाईंदो जो क़यामत में उहो इंसान अकेलो कोन उथंदो चइनि वॾनि जमातुनि सां गॾु उथंदो या अल्लाह उहे कहिड़ियूं जमातूं है जेके हिन दुनिया में अल्लाह जे हुक्म ते हलंदा रसूलुल्लाह जी पैरवी कंदा अल्लाह ताला तू उन्हनि खे कहिड़ो इनाम अता फरमाईंदे अल्लाह ताला इरशाद फरमायो उहे अकेला कोन उथंदा या नबियुनि सां गॾु उथंदा या सिद्दीक़नि सां गॾु उथंदा या शहीदनि सां गॾु उथंदा या अल्लाह जे वलियनि सगोरनि सां गॾु उथंदा अल्लाह ताला इन आयत सगोरीअ में फरमायो आहे ये चार जमायतूं उहे आहे जिते मथां अल्लाह जो इनाम आहे सूरत अलहम्द पढ़ंदो आहीं नमाज जे दौरान ऐं मुहड़ कंदो आहीं काबतुल्लाह शरीफ ॾे ऐं काबतुल्लाह शरीफ ॾे मुहड़ करे तूं हीअ सूरत तिलावत कंदो आहीं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين سبحان الله या टे दफ़ा वरजाया में न जे करे त ॿुधाइणी इहा सुभान अल्लाह मतलब मौजो इन में कुरान तो सॼो सोन तू नमाज में दुआ घुरंदो सूरत फातिहा दुआ छा चवंदो मौला उन्हनि जे रस्ते ते हलाए जिन ते तो इनाम कयो आहे जिन ते तू नाराज़ हां उन्हनि खां बचाए जा इनाम वारनि जी वाट हलाए जा चवंदा हो कोन चवंदा तर्जुमो पढ़ियो अथव अलाए कोन पढ़ियो अथव या मूंखे ख़बर नाहे पढ़णु घुरिजे तव्हांखे पर तर्जुमो सूरत फातिहा जो यादि हुजे ऐं इन में तव्हां इहा ॻाल्हि कंदा हो अनअमत अलैहिम अनअमत अलैहिम अनअमत अलैहिम अनअमत अलैहिम मौला जिन ते राज़ी हां जिन ते इनाम कयो थी मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक उन्हनि जी वाट ते हलाए जा हाणे हिते त थियो इजमाल माना ॻाल्हि त आहे पर ॻाल्हि मुकम्मल खुलियल नाहे चङी तरह वाज़िह नाहे इनाम वारा केर अलाह कंसां राज़ी आहे उहे केर कहिड़नि जी ख़बर पवे दावा त अॼुकल्ह हर को थो करे बिस्तरे वारो बि करे थो अलम वारो बि करे थो चवे थो त मुंहिंजे मथां वॾो इनाम आहे हर को चवे थो त मां जेको आहियां सो अलाह जी तरफ़ां जिन जे मथां गज़ब नाज़िल थियो आहे जेके मग़दूब आहिनि उन्हनि मंझां मां न आहियां हर को दावा करे थो पर हक़ीक़त हीअ आहे त अॼु त क़ुरान खां पुछूं त रब कहिड़े जमायतनि खां राज़ी आहे ॿाहिरां जो मां ॻाल्हि कयां सुभाणे जलपाणी फ़क़ीरनि खे केरु चवे त मौलवी साहब पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि कई मां पंहिंजे तरफ़ां कोन थो कयां मां आयत उहा पढ़ी चुको आहियां पर वरी हाणे सुवाल क़ाइमु करे हाणे जॾहिं जवाबु ॾींदुसि हाणे ॻाल्हि सम्झ में सवली ईंदी अल्लाह ताला फरमायो दुआ पढ़ो या दुआ पढ़ंदा कयो निमाज़ में ख़बर अथव घणा दफ़ा पढ़ंदा
हाणे 5 निमाज़ूं पुछां पोइ उन में रकातूं पुछां फजर बि थी वेंदी विड़ी बि पवंदासीं छो त अध खे कोन ईंदी विड़ी जो मतिलबु हाणे हाथा पाई खणी कोन कंदासीं पर पोइ बि ॾुख त थींदो न त यार मुस्लमान भाउ निमाज़ जी ख़बर नाहे रकातुनि जी ख़बर नाहे फर्ज़ जी ख़बर नाहे वाजिब जी ख़बर नाहे अफ़सोस थींदो न जेको माण्हू कोशिशि कंदो आहे घणी पोइ उनजो नतीजो न ईंदो आहे त ॾुख बि उनखे थींदो आहे पुछो मौलवियुनि खां पुछो हाफ़िज़नि खां जेके वीचारा पढ़ाईंदा आहिनि ॻोठनि में महिनतूं करे 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 पोइ छोकिरे खे क़ुर पढ़ायूं नाज़रो पढ़ायूं पोइ छोकिरो जंहिंमहिल सिकी लधो पिनी लधो तो वारो वॾड़ो थियो पोइ तो मोकिलियुसि माशाल्लाह सूट पैंट पाराए करे हैदराबाद पूरे हैदराबाद में मोटियो पोइ चई अलाह छाजो रसूल छाजो क़ुर छाजो सुन्नत छाजी अले सुन्नत छा इहे मसीतूं छा इहे सभु मुलनि जा ठा तोखे त खणी कावड़ कान ईंदी जो तो वारो सिकी लधो आहे तोखे त कावड़ कान ईंदी पर जंहिं क़ुर अखर अखर करे पढ़ायोसि उहो मौलवी नाराज़ थींदो पोइ सुभाणे माइट चवंदा असांजो छोरो आहे मुले जो छा तोखे ख़बर कान्हे त इन बछड़े खे तो ॼणी ईअं सम्झो त बुज़ुर्गो खाराईस पे खाईंदो त जानवर बि आहे पर इनखे जेकॾहिं इंसान कयो मुस्लमान कयो त क़ुर पढ़ाए करे तुंहिंजे ॻोठ जी मस्जिद वारे पेशमाम कयोसि सुभान अल्लाह हाणे उन जो जॾहिं इहो कमु महिनत ज़ाया थी थिए न त उनखे ॾुख थिए तव्हां चवंदा आहियो असांजो छोकिरो आहे असांजो कमु आहे मौलवी खे छा थियो मौलवी खे इन जे करे ॾुख थो थिए जो मौलवी साहब मूंखे क़ुर पढ़ाए थो ऐं ॾिसे थो त मुस्लमान जो बच्चो आहे अबो मुस्लमान अम्मा मुस्लमान ख़ानदान मुस्लमान अहले सुन्नत व जमात जी टोले मां उन जमायत मां फ़िरक़ो न अहले सुन्नत जमायत मां या कंहिं ॿिए फ़िरके जे वर चढ़ी वियो ऐं पोयां जेके बि वेठा आहिनि इहे सभु गुमराह इहो मां नओं दीन हैदराबाद कराची मां सिखी आयो आहियां इहो सही आहे इन जो मतिलबु आहे त ॾुख इन जे करे थींदो आहे जेको महिनत घणी कंदो उनजी महिनत ज़ाया थींदी पोइ सूर बि उनखे थींदो आहे फसल पोखींदो आहे अल्लाह न करे तव्हां कंहिं इंसान जो उहो फसल ज़ाया थी वञे त तकलीफ़ थींदी अथसि चवंदो आहे यार मां महिनत कई कणिक पोखियमि सारियूं पोखियमि वण पोखियमि इहे ज़ाया थी आहे केॾो न हारीअ वीचारे खे सूर थींदो आहे अलाह जो कसम आहे इहो कणिक सारीअ जो सूर घटि आहे इहा बि तकलीफ़ आहे अलाह बचाए पर इहा तकलीफ़ घटि आहे जेका आलिम ऐं हाफ़िज़ जी महिनत ज़ाया थींदी आहे तकीरूं करे 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 वीचारनि जी पेख निकिरी वई आलिमनि ज़िंदगियूं ॾेई छॾियूं ॾाढियूं अछियूं थी वियूं हे बुज़ुर्ग अछियुनि ॾाढनि वारा वेठा हिकिड़ा जहान मां परदो फरमाए विया पर पुछ फर्ज़ त फर्ज़ जी ख़बर कान पुछ वाजिब वाजिब जी ख़बर कान बाक़ी क्रिकेट जी रन्सुनि जी बि ख़बर अथनि छकनि जी बि ख़बर अथनि चौकनि जी बि ख़बर अथनि नओ बाल जी बि ख़बर अथनि वाइट जी बि ख़बर अथनि सभु यादि आहिनि पर यादि न आहे त फर्ज़ यादि न आहे यादि न आहे त वाजिब यादि न आहे पोइ चवनि था त साईं असांखे जेको आहे ज़रदारी साहब ऐं नवाज़ शरीफ़ साहब ऐं इमरान साहब लुटे छॾियो लुटी त पाण पंहिंजे पाण खे जो तो चोर कोन सुञा तो भाग्या कोन सुञाता चोरनि सां पाण पखो हणी करे बीह रहे अबा जेको चोर सां जेको बगड़ सां यारी रखे सुभाणे जेकॾहिं खाजी वञे त पोइ अदा ॾोह कंहिं ॿिए ते रिठ ते कंहिं बकरीअ ते न ॾिए उहो पंहिंजे पाण ते ॾिए जंहिं रिठ कोन सुञाती जंहिं बकरी कान सुञाती जंहिं शींहं कोन सुञातो जंहिं चीतो कोन सुञातो कंहिं जानवर खे कोन सुञातो ऐं हक़ीक़ी पंहिंजनि सॼणनि खे न सुञाणे सघियो मां दुआ थो कयां त अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे हाल ते रहम फरमाए आमीन त चओ यार इहा का मां पार्टी जी ॻाल्हि न कई आहे मां शरीयत जी ॻाल्हि कई आहे पार्टी जी ॻाल्हि न आहे इहे नाला त महज़ मिसाल आहिनि इहे महज़ मिसाल आहिनि पर अहिड़ा खोड़ ॿिया बि नाला थी सघनि था जिन जा इहे सादा अफ़ाल आहिनि मुंहिंजा भाउ अज़ीज़ मां तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो त निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ आहे निमाज़ अल्लाह जो ॻाल्हाईंदो हाणे फ़र्ज़ निमाज़ पढ़ंदा आहियूं हाणे हेॾे कोन थो वञा तव्हां ॾे पुछांव कोन थो मां ई जवाबु जेॾी महिल तव्हां असां निमाज़ पढ़ंदा आहियूं ॻाल्हि इहा पई कयूं निमाज़ पढ़ंदा आहियूं त उन में तव्हां सभ खां परे पढ़ंदा हो अलहम्दु फर्ज़ जी पहिरीं 2 रकातुनि में पढ़णु सम्झो फर्ज़ आहे वाजिब आहे लाज़िम आहे
पढ़णो जेकॾहिं फर्ज़ रकातुनि में ॻणियूं था रुगो फर्ज़ में सुन्नत मुअक्कदा में न जेकॾहिं तव्हां ॻणींदव त फर्ज़ ऐं लाज़िम जेको पढ़णो आहे उहो अंग ॾींहं में तव्हां 17 दफ़ा अलहम्द पढ़ंदा घणा दफ़ा ॻाल्हायो ॻोठ वञी गॾिजो हिते न सोचो जेके फर्ज़ ऐं लाज़िम रकातूं आहिनि यानी जिन में अलहम्द पढ़णु लाज़िम आहे फर्ज़ आहे छॾणो न आहे 17 दफ़ा तव्हां अलहम्द पढ़ंदा कॾहिं गौर कयो अथव त हिकु ई दुआ नबी सही छो फरमायो एॾो ताक़ीद त इहा घुरिजो दुआ वा न अलहम्द दुआ वा आहे क़ुरान सूरत वा पर दुआ वा छो वो त राज आहे साॻी दुआ फर्ज़ में बि आहे वाजिब में बि आहे सुन्नत मुअक्कदा में बि आहे गैर मुअक्कदा में बि आहे नफ़िलन में बि इहो ई अलहम्द साॻियो आहे हीअं आहे बाबा जो ठाहियो अथव इहो ई आहे न बाबा क़ुरान साॻियो आहे इहो ई पढ़ो त आख़िर राज़ कहिड़ो आहे राज़ इहो आहे मुंहिंजो मुर्शिद सोणो अली शेर ख़ुदा इन जो जवाब ॾींदो हज़रत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जो कौल हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाहि तआला अलैहि इहो पाण बयान फरमायो तो पाण फरमाइनि था क़ुरान पाक जूं कुल सूरतूं 114 इन कुल सूरतुन मां 113 सूरतुन सजिन जो जेकॾहिं खुलासो पुछे त कुल जो कुल इहे 113 सूरतूं किथे आहिनि हज़रत अली फरमायो आहे त तोखे मां जवाब ॾींदुसि अकेली सूरत फातिहा अलहम्द शरीफ में सजी इन 113 सूरतुनि जो समायल खिताब बि इन में आहे इन में खुलासो बि इन में आहे निचूड़ बि इन में आहे माना अली सही तो फरमाइणो चाहे त 113 सूरतूं हिकिड़े पासे अकेलो हम्द हिकिड़े पासे उन हम्द में सॼे क़ुरान जो पैगाम समायल आहे इन जो मतलब आहे अलहम्द पढ़ी तो ॼण त 113 सूरतूं उन में पढ़ी सुभान अल्लाह एॾो उन में मग़ज़ क़ुरान जो समायल आहे मन सॼो विचूर इन में आहे वरी हज़रत अली सही फरमायो आहे वरी इन सूरत फातिहा जो जेकॾहिं सॼो विचूर पुछणो अथई त वरी बिस्मिल्लाह में सुभान अल्लाह वो बिस्मिल्लाह शरीफ में आहे इन जो मतलब आहे हाणे सॼे क़ुरान जो मग़ज़ इल्म विचूर इन में आहे जेको माण्हू अलहम्द सम्झो सभु कुझु सम्झो सुभान अल्लाह हाणे इन्हनि 17 दफ़नि में इन्हनि एॾे वॾे मक़ाम वारी सूरत में अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे सेखारियो त ही घुरो छा घुरो चओ अनअमत अलैहिम मौला ओ इहो सुवाल हो मौला असांखे उन्हनि जे वाट ते हलाइजां जिन ते तो इनाम कयो हो जिन सां तूं राज़ी पाज़ी हुए मौला जिन ते तो मेहर फरमाई है जिन सां तूं तुंहिंजो मुहबत आहे मौला उन्हनि जे रस्ते ते असांखे हलाइजां हाणे सुवाल त पंहिंजी जगह ते कायम हुयो न त आहिनि कहिड़ा दुआ त सिखी से मौला हीअं कराए हाणे उन जो जवाब किथे आहे वरी जवाब अॻिते अॻियनि सूरतुनि में मौजूद आहे जेका आयत में पढ़ी उन में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो व मन युतिल्लाह वर रसूल जेको इताअत ऐं पैरवी कंदो अल्लाह ऐं उन जे रसूल जी फौलाइक उहे मअल्लदीन उन्हनि सां हूंदा अनअमत अलैहिम जिन ते मां रब इनाम कयो आहे मौला इहो ई त सुवाल ॻोल्हियो से पे त उहे कहिड़ा आहिनि जिन ते तो इनाम कयो आहे अल्लाह से फरमायो मिनन नबियीन पहिरो टोलो अथई नबियुनि जो वसिद्दीक़ीन ॿियो टोलो अथई सिद्दीक़नि जो वशुहदाए टियों टोलो अथई शहीदनि जो वसालिहीन ऐं चौथो टोलो अथई अल्लाह जे वलियनि जो नेकनि सालिहनि बारनि जो मसइलो हल थी सुभान अल्लाह हाणे जेको बि इंसान चाहे त कंहिं बि जमायत में इहे वस्फ़ गणे ऐं गुण गणे हर को चए पियो न केरु पाण खे सॾाईंदो चोर बि पाण खे यार चोर कोन चवंदो आहे चवंदो आहे मां साधु आहियां मां भाॻियो आहियां उहो पंहिंजे पाण खे चोर हरगिज़ न चवंदो आहे इन जो मतिलब आहे इन्हनि चइनि वस्फ़नि वारी जमायत जेके इन्हनि चइनि टोलनि खे मञींदी हूंदी उहा हक़ ते आहे उहा क़ुरान जे पैगाम ते
आ वा हज़रत मोहम्मद रबी घोट जे रस्ते ते आ जेकर रूए ज़मीन ते उत्तर खां ॾखिण ताईं ॾखिण खां उत्तर ताईं ओभर खां ओलह ताईं ओलह खां ओभर ताईं जेकर सॼी दुनिया जो सैर कटे अची वापस शाहपुर चाकर में पहुच त तोखे हिक जमायत मिलंदी जेके जमायत अहले सुन्नत व जमात चइबो आहे या रसूल अल्लाह चवण वारो कारो चइबो सुभान अल्लाह या हिक ई जमायत हिकड़ा नबिन के त मञियो पर सिद्दीकन के कोन मञियो हिकड़न नबिन के ऐं सिद्दीकन के त मञियो शहीदन के कोन मञियो हिकड़न नबिन सिद्दीकन शहीदन के त मञियो पर सालिहन ते अची खुटी पया हमरा दरिया हो त ट्रिपी आया पर अद ते फासी पया इन जो मतलब ही आ जंहिं बि जमायत जी कामयाबी ऐं हक़ानियत जो रस्तो तोखे ॻोल्हणो आ तोखे सम्झणो आ त इहा हक़ वारी जमायत आ ॾिसजां त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा खे कुल जहान जो मुख्तार मञे थी या न मुझे महबूब के पाण जहिड़ो चवे थी या चवे थी त मुझे महबूब जहिड़ो न को थियो आ न को थींदो न को ॼाओ आ न को ॼमंदो उहे महबूब के पाण जहिड़ो बशर चवनि था या महबूब के बेमिसाल नूरी बशर चवनि था ॾिस त आहिनि कहिड़नि मां या सिद्दीकनि खे मञनि था पर जेड़ी महिल अबू बकर सिद्दीक जी ॻाल्हि अचे त ओड़ी महिल हमराहनि खे लुंडी खाई वञे त इहो बि कूड़ो आहे वरी सिद्दीकनि खे शहीदनि खे त मञे इमाम हुसैन खे त मञे पर उमर फारूक जो नालो वठ त ओड़ी महिल हमराह खुटी पवे इहो बि कूड़ो आहे ऐं वलियनि खे मञण जी बि दावा करे पर चवे त मां उन्हनि खे मञां थो जिनजो मां पोइ लॻायां सभिनि खे न मञे सम्झजां त इहो बि खुटल आहे कसम ख़ुदा जो सभिनि नबियुनि खे बि मञे त सुन्नी मञे सभिनि सिद्दीकनि खे मञे त बि सुन्नी मञे सभिनि शहीदनि खे मञे त बि सुन्नी मञे जेकॾहिं कुल जहान जे वलियनि खे मञे त बि या रसूल अल्लाह हक़ चार यार चवण वारो मञींदो इहो तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी मां इन जे करे अर्ज़ कयो शुरू में अदा भाव अज़ीज़ त मां पंहिंजे तरफ़ां का बि ॻाल्हि न कयां क़ुरान मां तोखे सुभान अल्लाह या ॻाल्हि क़ुरान में मौजूद आहे त इन आम वारियूं जमायतूं घणियूं आहिनि ॻाल्हायो कोन था कहिड़ा इन जे करे असां चवंदा आहियूं हक़ चार कोन चयो हक़ चार चओ चओ हक़ चार ओ मिठे मोहम्मद जा चार यार दिली मिठे मोहम्मद जा चार यार दिली अबू बकर उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा ओ मिठे मोहम्मद जा सारे यार दिली मिठे मोहम्मद जा चार बच्चों हाणे चवंदो सारे सभई ओ मिठे मोहम्मद जा सारे यार दिली अबू बकर उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभिनी साहबनि खे मञो था या रुगो अली साईं खे मञो हज़रत उस्मान खे हथ मथे कर हज़रत उमर फारूक खे हज़रत सोने अबू बकर सिद्दीक़ खे अल्हम्दुलिल्लाह सभिनी खे मञींदा आहियूं ऐं असां गॾो गॾु वरी हुन सां हिकिड़ो ॿियो बि नारो वठंदा कहिड़ो ओ लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पैरों नंबर प्यार में हा परवाना लगी तुझी तार आजन के सुभान अल्लाह चौदह पूरो यूसुफ ले यार होई
हिकिड़े ज़ुलेखा हैरान यूसुफ ले यार हुई हिकिड़े ज़ुलेखा हैरान पर बदनी ले मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तुझी तारा जल के दुनिया में रूह दीवाना असहाबी पहरो नंबर प्यार बेवा परवाना लगी तुझी तारा जल के इन्हनि असहाबनि खां सवा कम ई कोन अथई हीअ मसीती तुंहिंजे कम जी नाहे जेकॾहिं असहाबनि जो हिसो दीन में न मञे अबा नमाज़ पढ़बी आहे अल्हम्दुलिल्लाह फर्ज़ आहे मुस्लमान आहियूं पढ़ूं था अल्हम्दुलिल्लाह अहिड़ो कुफ्र कोन थियो आहे कमी कोताही हूंदी पर कुफ्र चओ कुफ्र कोन थियो आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं कॾहिं ख़बर पवंदी त कुफुर थी वियो आहे मौलनि त चयो आहे न त कुल काफ़िर आहिनि कुल बिदअती आहिनि असां अकेला सचा आहियूं मौलवियुनि खे चओ त बाबा जन्नत वेकिरी आहे परेशान न थियो को प्लाट छोड़ो मौलवियुनि खे फिक्र आहे त मथां को प्लाट वठी पवंदो जन्नत में वसी चओ फलाणो बिदअती हक़ नबी बिदअती साईं अलाह वरायो नौज़ बिल्लाह बिदअती बरेलवी सुन्नी सब बिदअती असीं अकेला जन्नत में ईंदासीं परेशान न थियो तव्हां लाइ अलाह साईं दोज़ख जा दर खोले छॾिया आहिनि या रसूल अल्लाह चवण वारा सभु जन्नत में तव्हांजी ज़रूरत जेतिरो प्लाट ठहियो पियो आहे परेशान न थियो इंशा अल्लाह ताला इन जन्नत में महबूब जा परवाना सुभान अल्लाह बेअदब जन्नत में वेंदो ई सुभान अल्लाह फतवा चवे लिखी ॾियां हे तोखे ॾयूं चो वञा ज़ामिन हे वेठो आहे तुंहिंजे बस सुभान अल्लाह जेकॾहिं को चवे न त बाबा मौलवी इहा ॻाल्हि कीअं कई मुफ्ती ॻाल्हि कीअं करे हो पाण बि साईं चवंदो ऐं मां लिखत बि तोखे करे ॾिनी ठपो हणी दारुल इफ्ता जो दुनिया जी का बि कोरट हुनखे चैलेंज न करे सघंदी जेकॾहिं कोरट में ज़रूरत पई त फ़क़ीर अची उत बि साबित कंदो त रसूलुल्लाह जो गुस्ताख जन्नत में वेंदो ई जन्नत उन ते हराम जन्नत महबूब जे आशिक़नि जी परवाना सुभान अल्लाह छो त अदा गुस्ताख जेको आहे उहो काफ़िर आहे जेको काफ़िर आहे उन लाइ जन्नत आई समझो था उन दा समझो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा परवाना नमाज पढ़ंदो हां ख़बर कीअं पवंदी मां इहा ॻाल्हि पूरी कयां पोइ हुते हला त ख़बर कीअं पवंदी त क़यामत जॾहिं ख़बर कीअं पवंदी त कुल जहान में कुफ्र थी वियो आहे जॾहिं क़यामत ईंदी पक सम्झजां त दुनिया में को बि मुस्लमान न बचियो क़यामत ईंदी तॾहिं मुंहिंजे महबूब जो फरमान आहे जेसीं ताईं हिकु ॼणो बि ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो दुनिया ते हूंदो त क़यामत कान आई क़यामत ईंदी काफ़िरनि ते मुसलमाननि ते कान आई ये मुंहिंजे महबूब जो फरमान सचो आहे हबीब अकरम ईअं इरशाद फरमायो हाणे निमाज़ पढ़ंदा हो अबा हुन निमाज़ पढ़ण लाइ पांग ॾींदा हो कोन ॾींदा हो बस ॻाल्हि कयो त मां पूरो कयां टाइम पंहिंजो मुंहिंजो कलाक थियण वारो थधड़ी हवा घुले पई सुभान अल्लाह माहौल बि ॾाढो भलो लॻो पियो आहे कलाक मुंहिंजो पूरो थियण वारो आहे तव्हांखे टाइम जी ख़बर पई हले कोन पर मूंखे यार हिते पुॼण खां पोइ यादि अची वियो हिन जलसे में मां हज़रत सुल्तानुल वाइदीन सां पाण गॾु सुभान अल्लाह मूंखे इहा जाइ यादि अची मां घिरुसि त मूंखे अॻे तव्हांजे ॻोठ जो ज़हन में न पिए आयो साईं आया न जी साईं बिल्कुलु कहिड़ो सनो आख़िरी तो 17 आया 16 ईअं 16 मां पाण हिते आयोसि मुफ्ती साहब जे हिते मीलाद जो साईं बयान कयो मूंखे यादि आहे बिल्कुलु
पर मां ॿुधाइण छा थो चाहियां ॿुधाइण यार इहा ॻाल्हि थो घुरां तव्हांखे मुंहिंजा भाउ अज़ीज़ उहो सुहिणो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ जीअं कुल जहान में अहिड़ो को ममण इश्क जो सीने में हुस्न जो करोड़नि लखनि माण्हुनि खे उन मां ज़री ज़री ॾिनई त बि उन जो इश्क खुटो कोन पंहिंजो इश्क सीने में सांडियो हलियो एॾो को सीने में खज़ानो जो सभिनी खे ज़री ज़री चूची ॾयूं वियो इश्क वारी मोहब्बत वारी रसूलुल्लाह सां इश्क वारी तअल्लुक़ वारी निस्बत वारी अॼु हो उन जी जाइ इंशा अल्लाह जन्नत में आहे हुन जी क़ब्र जन्नत जे बाग़ीचनि मां हिकिड़ो बाग़ीचो आहे इहो मुस्तफ़ा जो फरमान आहे त मोमिन जी जेका मज़ार आहे उहा जन्नत जे बाग़नि मंझां हिकिड़ो बाग़ हूंदी आहे ऐं सुहिणो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी सचो मोमिन आहे पर मां तोखे ॿुधाइण इहा ॻाल्हि थो घुरां अॼु उन जवान पंहिंजा 60 साल 55 साल सफ़र जा पूरा कया अॼु हो पंहिंजे मज़ार पाक में आरामी आहे पर कसम ख़ुदा जो मुस्तफ़ा जो तस्करो बंदि कोन थियो आहे महबूब जे यारनि जो चर्चो अॼु बि हले पियो इहो मिसाल तोखे सम्झ में सवलो साईं जा ये लफ्ज़ है तकरीर मूं वटि रिकॉर्ड तमामु ॿुधो आहे अलाए न ॿुधो आहे पाण फरमाईंदा अबा असां हुजूं या न हुजूं मुंहिंजे महबूब जो ज़िक्र पियो हलंदो सुभान अल्लाह या आहे या न अॼु तोखे इहा ॻाल्हि सम्झ में चङी तरह अचणु घुरिजे त साईं आरामी आहे हाणे इहो ई मां चयो त कलाक मां वारो तोखे ख़बर ई कान पई पर ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ऐलान थींदा त ही फ़क़ीर बि हलियो वियो ख़ैर सां कलमो पढ़ंदो इंशा अल्लाह ताला इहा बि ख़बर पवंदी वरी पोयां ॿिया ईंदा क़यामत ताईं तस्करो हलंदो रहंदो हे झंडो आहे तुंहिंजे हथ में जेको अॼु मुंहिंजे हथ में आहे मां वेंदुसि सुभाणे इहो झंडो ॿिए खे ॾेयो वेंदुसि वरी उहो टे खे ॾींदो तव्हां त उहो मंज़र ईंदो जॾहिं महशर जे मैदान में हे तव्हां सभु उत यादि ॾियारींदोमांव जेॾी महिल सुहिणो साम्हूं हूंदो चवंदोमांव यादि अथव उहे ॾींहं हे अथव मुंहिंजो महबूब मदीने वारो ख़बर सोना तॾहिं पवंदी इंशा अल्लाह ताला चओ इंशा अल्लाह चओ रब जी रहमत में उम्मीद आहे इंशा अल्लाह ताला उहे ॾींहं ॾिसंदासीं ऐं मुंहिंजे सोणे जो दीदार कंदासीं हबीब जो दीदार थींदो कसम ख़ुदा जो इहे थधिड़ी हीर बि कुझु कोन्हे जेॾी महिल मुस्तफ़ा खे ॾिसंदे त अंगो अंगो त छा पर रूह बि ठरी सुभान अल्लाह हे थक दुनिया वारा हे परेशानियूं दुनिया वारियूं हे गम दुनिया वारा हे कम दुनिया वारा ये अॼु तोखे थकाइनि था अॼु तोखे अलाए छा पिया कनि तूं मथां परेशान हुजे सोना भाउ अज़ीज़ परेशान न थिजां इंशा अल्लाह ताला जेॾी महिल मुंहिंजे महबूब जो दीदार थींदो न त ओॾी महिल महबूब खे ॾिसी तूं महबूब जो दीदार करे छा चवंदे हशर में लहूंदा सवेरा जराना तनिया में मोहम्मद परेखा सुजाना हुंदस छोटकार जो झंडो हथल में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में ओ मुझो मुस्तफा पाक पधरो लखल में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में महबूब खे ॾिसंदासूं ठरी पवंदासूं ॻाल्हि वञे थी ॿिए पासे हलंदी मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु ई थो करियां निमाज़ पढ़ंदा हो निमाज़ खां अॻु में आज़ान चइबी आहे आज़ान छा चइबी आहे चओ चुप थी विया नाराज़ थी वियो घणो थी वियो चओ आज़ान चइबी आहे मुअज़्ज़िन चवंदो आहे बंगो चवंदो आहे अव्वल अव्वल आज़ान इस्लाम में चई ॾिनी आहे उनजो बि नालो खणां थो पर दलील सां ऐं हदीस सुभान अल्लाह ज़रूर तोखे ख़बर आहे त सुवाल जो जवाब आहे तो वटि पर जेकॾहिं ॻाल्हि ॿुधाईंदो आहे त इंशा अल्लाह ताला तोखे उहा ॻाल्हि ज़हन में वेंदी मुअज़्ज़िन बांग ॾींदो आहे नालो छा चयो दरिया ख़ान माशाअल्लाह
तुझे गोठ जो मुअज्जिन बांग ॾींदो आहे चवंदो आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलात हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। अब यह बाग का भी बिल्कुल फर्क आजान या यो आयत आजान के सलात पढ़ दिया हुआ सलात वाली आजान आजान इनके चयो ई आना जी हाणे मां तव्हां खां पुछां थो तव्हांखे ख़बर आहे त इहा आज़ान कंहिंजो सदको आहे? कीअं थियो आहे कमु हिन आज़ान जो किथां आई? मुंहिंजे महबूब मदीने पाक में पंहिंजनि असहाबनि सां कई सलाह किथे मदीने में किथे ॻाल्हाए बस तक जी पियो तव्हां यार हथ कटा था किथे महबूब सलाह कई दुआ कयूं था त अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए। हाणे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में पाण करीबन असहाबन सां सलाह फरमाई नमाज फर्ज थी वई आहे लाज़िम थी वई आहे अल्लाह ताला जे तरफ़ां मुक़र्रर थी वई आहे। हाणे नमाज त पढ़णी आहे पर इन नमाज जो ऐलान कहिड़ो कयो सॼो कीअं माण्हुनि खे अचो 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 ज़रूर कंहिं कम ते गॾु करण जे लाइ को तरीक़ो हूंदो उन जे लाइ कहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयो वञे जैसा ये माण्हू सभु अची मिड़नि हाणे महबूब जा असहाब सॻोरा साम्हूं वेठा रवाह जी कचहरी हूंदी जंहिंमें मुस्तफ़ा करीम हूंदो ऐं साम्हूं असहाब सॻोरा हूंदा वाह केॾी न सुहिणी कचहरी आहे केॾी न भली महफ़िल आहे उन महफ़िल में हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वेठा आहिनि ऐं हबीब अकरम जी आमद आहे मुस्तफ़ा वेठा आहिनि। हबीब पुछियो आहे ऐं मुंहिंजा साहबियो ॿुधायो त ऐलान कीअं कयूं निमाज़ जे लाइ अचो निमाज़ पढ़ो निमाज़ में शिरकत कयो कंहिं चयो या रसूल अल्लाह माण्हू मोकिलियो दर दर ते वञी कड़ो खड़काए हदीस थो ॿुधायां बुखारी में मुस्नद अहमद में सभिनी हदीस जे किताबनि में मौजूद आहे मुस्लिम जा लफ़्ज़ सुभान अल्लाह हिकड़े चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी दर खड़काए कड़ो खड़काए वञी हिकिड़ो माण्हू मुंहिंजे बि फरमायो ॾुखियो कमु हर हिक जे दर ते वञी हर हिक खे हिकिड़ो माण्हू वीचारो मदीनो वॾो रुगो मदीनो कोन इर्द गिर्द जा माण्हू पूरी दुनिया में केतिरा मुस्लमान मुक़रर कबा कहीं चोछा कहीं चोछा कहीं चोछा कहीं चोछा हिकड़े साहबी चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जेके ईसाई है ना ईसाई ये ईसाई पंहिंजी इबादत जे ऐलान जे लाइ नगारो वॼाईंदा नगारो नगारो सम्झंदा हो बाबा थोड़ो सिंग हूंदो आहे उन तूतारो ई चोस था नगारो पुराणे दौर में हूंदो ऐलान जे लाइ इस्तेमाल थींदो आहे या रसूल हो ये इस्तेमाल कंदा भला असां बि इहो कयूं अल्लाह जे हबीब खे इहा ॻाल्हि पसंदि कान पे आई छो त मुशाबिहत पई थिए ईसाइनि इन जो मतिलबु आहे कानून सम्झ कानून हदीस पाक जो त जेकॾहिं कंहिं बातिल फ़िरक़े सां कंहिं कम में मुशाबिहत थिए त उहा नबी साईं खे पसंदि न आहे ऐं जेका शइ नबी साईं खे पसंदि न आहे उहा शरीयत में नाजाइज़ आहे। समझे कौन समझे ईसाई बातिल फिरको बातिल टोलो बाबू फरमायो पाण इज़हार कोन कयो पर महबूब खे ॻाल्हि पसंदि कान्हे हो बि नड़ो वॼाइनि असां बि नड़ो वॼायूं इहो छा पोइ मुस्लमान हेॾे तॾहिं यार मुंहिंजा भाउ अज़ीज़ महरम जा महीना थींदा तूं कारो कपिड़ो छो पाईंदो आहे या हक़ चार यार चवण वारनि जी निशानी नाहे इहा निशानी आहे उन्हनि माण्हुनि जी जेके असहाबे रसूल ते तबरो कंदा आहिनि घटि वधि ॻाल्हाईंदा शरीयत जो कानून आहे कंहिं बातिल सां हिकु जहिड़ाई करणु जाइज़ नाहे हो पंहिंजे घर ते अलम हणंदो आहे
उन लाइ कूड़ ठाहींदो आहे त अली साईं वारो झंडो आहे मुशाबहत निशानी थी उन्हनि जी तमाम के माण्हू सादात नानवा क्या है खैर अबा गाजी अब्बास दा आलम अदा नमो जा भाव अजीज या शरीयत पाक जी तू सुन्नी मुखालफत थो करी जेका शे निशान वा पराए फिरके जी वा तो वट लगंदी थी पवंदी मुशाबहत जेको कंहिं क़ौम खे हथी वठराईंदो उहो उन्हनि मां ई ॻणियो वेंदो उन्हनि मां ई शुमार कयो वेंदो लिहाज़ा इहे कम करणु जाइज़ तुंहिंजे लाइ नाहे लीगलो आहे त पीपले जो झंडो घर ते कोन थो हणे चवे थो त इहा निशानी आहे पीपलनि जी जे पीपलो आहे त लीगलनि जो झंडो घर ते कोन थो हणे चवे थो इहा निशानी आहे लीगलनि जी पोइ अदा अहिड़ी निशानी घर ते कीअं थो हणे जेका अबू बकर सिद्दीक़ उमर उस्मान खे गारियूं ॾियण वारनि जी निशानी आहे तुंहिंजे घर जे मथां साओ झंडो हुजे जंहिंजे मथां या रसूल अल्लाह हक़ चार यार लिखियलु शरीयत जो मसइलो सम्झ में आयो या न आयो ऐं मां हदीस पाक पढ़ी तव्हांखे ॿुधायो हबीब फरमायो नगारो पसंदि कोन्हे इन जे करे नगारो पसंदि न आहे इहा निशानी आहे ईसाई जी हदीस पाक रात जो सलाह हलंदी रही देर थी वई इशा पढ़ी चुका इशा थी वई बाबू फरमाणे वञो घरनि ते आराम कयो सुबुह सलाह पर तकरीबन घणनि जी महबूब जी घणनि जी राय इहा आहे यार रसूल जो कमु सवलो आहे नगारो वॼंदो माण्हू अची पवंदा घणनि जी इहा सलाह आहे हबीब ख़ामोश थी विया पर कारे हल माना बाबू दिलि में हिनखे पसंदि न फरमायो पर इज़हार न कयो बाबू फरमायो सुम्हो पर महबूब जो सहाबी आहे नालो अथसि हज़रत अब्दुल्ला बिन ज़ैद उहो रात जो सुठो ख्वाब पियो ॾिसे हिकिड़ी नूरानी शख्सियत उहा नूरानी शख्सियत हिन वटि आई आहे हज़रत अब्दुल्ला बिन ज़ैद जे हथ में नगारो आहे ख्वाब में पियो ॾिसे हथ में नगारो आहे उन सुहिणी सूरत वारे ॾिठो आहे पुछी सही हथ में छा आहे चई नगारो आहे इन जे करे छो खयो अथई चई इन जे करे खयो अथमि जो आज़ान जे लाइ वॼाईंदासीं निमाज़ जे लाइ माण्हुनि में ऐलान कंदासीं हेॾा निहार जा अबा जेको इंसान ॾींहं जो सोचींदो आहे ख्वाब उहे उनखे साॻा ईंदा हाणे महबूब जे सहाबीअ जे ज़हन में सोच में आज़ान हुजे त छा कयूं तयारी महबूब चयो आहे महबूब सलाह वरिती आहे हुज़ूर पुछनि था हाणे पुछनि था हाणे इहा ॻाल्हि ज़हन में आहे उहा दिमाग़ में आहे वो ससु ई लाइ कोन चवंदा त जी कबर तई कंदी वई अबाणा अची इज़राइल सुती जाॻाई ससुई पई रुड़ाए दलील त पुन्हू माण्हू मोकिलियो मुनकिर नकीर खे जॾहिं ॾिठाई उभो उथी तन खां पुन्हू पुछाई त अदा हितां ई को ॾिठो असां त पुन लजो छो छो त हुनजे दिलि में दिमाग़ में पुन्हू हो जॾहिं हुनजे दिलि दिमाग़ ते पुन्हू सुवारो त क़बर में पुछे पई पुनल किथे आया मलाइका पर पुछे पई मुंहिंजो पुनल त कोन्हे तव्हां में हज़रत अब्दुल लतीफ़ बेटा इहो मंज़र हज़रत मुफ्ती साहब ॿुधाइण वारो उहो जवान हुजे असां त मिड़ई उन्हनि जी पैरवी वॾनि जी कयूं पिया इहो दीन जो कमु हलणो आहे पर ॿुधाइण वारो उहो जवान हुजे पाण फरमायूं माई वीचारी वई क़बर में अंदरि पोयां पोतीअ जो निशानो ॿाहिरि रहिजी वियो ज़मीन मिली वई पुन्नू ॿाहिरनि खां छॾाए पहुतो अची मथां उहा पोती सुञाते ॾिठई माई अंदरि आहे क़बर में मथां पुन्नू पहुतो आहे मथां ज़मीन आहे जबल आहे उहो वित्र जो इलाइक़ो मां पाण हिन वक़्तु बि ॾिसी आयो आहियां उनमें वञ त तोखे जीप छॾणी पवंदी तोखे गाॾी छॾणी पवंदी अॻिते जीप खणणी पवंदी 2-2.5 कलाक सफ़र कर उन खां पोइ वरी जीप बि छॾ पोइ पंधु हल तॾहिं वञी उन जॻह ते पहुचंदे अॼु बि गाॾियुनि जे दौर में ॾुखियो जॻह आहे ॾुखी जाइ आहे जबल आहे उन जॻह ते उहा माई उन जबल जे अंदरि आहे जेॾी महिल हेठि हुई अंदरि क़बर में क़बर ॿेकड़ी पई आहे माई अंदरि आहे बंदि आहे पोती ॿाहिरि आहे जेॾी महिल पुन्नू अची मथां पहुतो पुन्नू उन क़बर खे सुञातो उन पोतीअ खे सुञातो त माई अंदरां सॾु करे चइसो पुन्नू आ बेही छोड़ी भाइम मन ही हिते बाग बहारे आ ॿिया मेवा मंझे ई उठो नूर नबी करीम जो थिया सरहा सभे ई के जी ख़बर वेई त पुन्नू ससुईअ गॾियो सुभान अल्लाह
हज़रत अब्दुल लतीफ़ बिटाई ॻाल्हि आहे त उहा पुन्नूअ खे चए पई पुन्नू आओ पे मथो बीठो पुन्नू आओ पे हो सम्झंदा हो अलाए कोन जो बाजरी काई हूंदी त मां पे हो सम्झंदा हो बाबा पे ही हिकिड़ो पे हो बि पे जी पंहिंजी साइज़ वॾी कान हूंदी आहे वरी मथां पे ही माना सफ़ा सोड़ी जाइ सोड़ी जॻह पुन्नू आओ पे ही ओ पुन्नू ये ज़ाहिर में त सोड़ी जाइ आहे त पेही आहे त पेहे वांगुर पुन्नू आओ पेही पर सोड़ी भां मन नहीं मता समझे त जाए सोड़ी आ छो जेती हिते बाग बहार या ॿिया मेवा मंझे ही ओ ससुई छो थियो आ ससुई चेती उठो नूर नबी करीम जोड़े सुनियाणी या रसूल अल्लाह चवण वारी महबूब जो नूर मंजण वारी अब्दुल लतीफ भेटाई नूर मंजण वारो वो तो फरमायो आ चेती असल में सबब है या ये कब्र मोजी या जन्नत जो टुकड़ो ईअं कान बणी आ तॾहिं बणी आ जो मोहम्मद मुस्तफा जो नूर अॼु वॾ फुड़े वांगुरु हिते वठो आ उठो नूर नबी करीम जो थिया सरहा सभेई को केच ख़बर वेई त पुन्नू ससुई गॾियो अदा थोरो तवज्जो कजां त इंसान जे दिल दिमाग़ ते जेका ॻाल्हि आहे को इंसान हुनखे पियो ॻोहींदो आहे उहो हज़रत अब्दुल्ला बिन ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु ख्वाब में ॾिसे त उहो पुछण वारो पुछेसि पियो त हथ में छा अथई चई नगारो ही छो खयो अथई इरादो कयो आहे महबूब सलाह ॾेई आहे त निमाज़ जे लाइ छा करणु घुरिजे जो सलाह सोचींदासीं त ही वॼाईंदासीं हाणे उहो जेको सुहिणी सूरत वारो बीठल हो उन चयुसि त इहो नगारो ॾे मूंखे अचु त अहिड़ा लफ़्ज़ थो सेखारियां जेके हिन नगारे खां वधीक हज़रत अब्दुल्ला बिन ज़ैद ख्वाब में उहे नगारो हुनजे हथ में ॾिनईसि उन सुहिणी नूरानी सूरत वारे जे ऐं चीज़ हाणे सेखार त हाणे उहो जेको नूरानी सूरत वारो आहे उन चयो हर निमाज़ खां पहिरियां चवंदा कयो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाति हय्या على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله बाब में एतिरो सेखारी हू थियो रवानो हज़रत अब्दुल्ला बिन ज़ैद जागी सुभान अल्लाह आधी रात वा ओ हज़रत अब्दुल्ला बिन ज़ैद ओड़ी मलव थियो वा अची करे मुझे हज़रत हबीब अकरम जो दर मुबारक वा या उन दर मुबारक जे ॿाहिरां आयो आ आस्ते आवाज़ करे मुझे महबूब खे सद कये ओ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा जे दर मुबारक ते अब्दुल्ला बिन ज़ैद हाज़िर मुस्तफा करीम ॿाहिर निकिरी आया हबीब फरमायो छा आयो आहे अर्ज़ की या रसूल अल्लाह मां हेड़ो हाणे ख्वाब लधोआ अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम सां अञा गुफ्तगू बीठो फरमाए बस अञा लम्हा को न गुज़रिया हेतां हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु तकड़ो हलंदो पियो अचे हज़रत हबीब अकरम खे अची सलाम कई मुझे मुस्तफा पुछो ओ उमर हिन आधी रात जो तू छा आयो आहे हज़रत उमर चयो ओ मुंहिंजा घोट मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हाणे ख्वाब लधो आहे ख्वाब में अल्लाह जो मलाइको आयो आहे अची करे मूंखे आज़ान सेखारी अथई हुज़ूर अकरम फरमायो ॿुधाए उमर तो कहिड़ा लफ़्ज़ ॿुधा हज़रत उमर उहे साॻा लफ़्ज़ बयान फरमाया जेके अॼु दरिया खान जलबाणीअ जे ॻोठ जी मस्जिद में अदा थींदा शाहपुर चाकर जी मस्जिद में अदा थींदा महबूब जे साम्हूं इन्हनि ॿिन्ही साहिब हज़रत अब्दुल्ला बिन ज़ैद ऐं हज़रत उमर फारूक ये लफ्ज़ ॿुधाया मुझे महबूब फरमायो ऐ मुंहिंजा रब तुंहिंजा लख शुक्र जो तोबा जो मलाइक मोकिले करे मुझे ॿिनि असहाबनि सगोरनि खे आज़ान सेखारे छॾी
अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओड़ी मल अब्दुल्ला बिन ज़ैद खे इरशाद फरमायो अब्दुल्ला बिन ज़ैद हाणे बुध जा ॻाल्हि तोखां विसरी न वई हुजे याद ईंदी तोखे पाणी मुंहिंजे महबूब आधी रात जो फरमायो वञो वञी करे बिलाल खे इहे लफ़्ज़ सेखार छो फइन्नहु अंदा सौतिन छो त उन जो आवाज़ मिठड़ो आहे भलड़ो आहे वञी करे उन बिलाल खे इहे लफ़्ज़ सेखार हज़रत अब्दुल्ला बिन ज़ैद हज़रत बिलाल खे वञी इहे लफ़्ज़ सेखारिया ऐं पारी पारी इस्लाम में जेका बांग ॾिनी उहा फजर वारी बांग ॾिनी वई ऐं जेको पहिरो बांगो आहे उहो हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु हाणे मां तव्हां खां पुछां थो असहाबिन खे विचों कढो निमाज़ बचंदी आज़ान ई कान थी त वारी निमाज़ केॾां थींदी हां तो वारी मस्जिद ई आबाद कान थींदी इन जो मतिलब आहे त इहा मस्जिद बि तुंहिंजी अॼु आबाद आहे त सदको उमर फारूक जो सुभान अल्लाह हाणे इन मूं हिकिड़ो ॿियो बि मसइलो सम्झाए जेके उमर फारूक जा मुखालिफ़ आहिनि उन्हनि छा कयो हर उहो कमु जिथे जिथे उमर फारूक जो इस्म हुयो उन जे उबतड़ कयो समझो ॻाल्हि सुभान अल्लाह उन जे उबतड़ हलिया कीअं हिन रिवायत में आ उमर जी आज़ान जा लफ़्ज़ उहे जेके उहे ज़मीन में ॾियनि पिया पर छो त हिते नालो हो उमर जो हुननि जो असां कमु ई फिटो था कयूं आज़ान ई खणी पंहिंजी ठाहियूं ॻाल्हि सम्झव कोन सम्झाया खोली त तव्हां परेशान थींदव पर ॻाल्हि इशारे में सम्झी वञो हाँ बाबा उमर जी मुखालिफत में हज़रत उमर फारूक जी मुखालिफत में आज़ान ही मटजी वई छो जेकॾहिं आज़ान उहा बिना टुकरे ऐं इज़ाफ़े जे ॾियनि हा उहा जेका असुल इस्लाम जी आज़ान आहे अहले सुन्नत जी आज़ान आहे जीअं मां ॿुधायो मां तूं कंहिं आलिम खां पुछंदे त आज़ान मिली कीअं शुरू कीअं थींदी त जवाब उहो ई ॿुधाईंदी जेको मां हींअर तोखे ॿुधायो आहे ज़रूर उमर जो नालो त खणणो पवंदुसि न उमर सोणे खे त तस्लीम करणो पवंदुसि न रुगो आज़ान कोन मटाई बल्कि क़ुरान तां ई हथ खई चई त इहो क़ुरान बि मां कोन थो मञा छो त उमर जो इहो गॾु कयल आहे उन जो इन में हिसो आहे असांजा क़ुरान त 40 सिपारे आहे असां वारो क़ुरान त 40 सिपारो कसम ख़ुदा जो इहो क़ुरान लाथो मुंहिंजे रब ज़ुल जलाल खणी जिब्रील आयो लथो हज़रत हबीब अकरम जे सीने पाक ते अॼु बि जेको क़ुरान सुन्नीअ जे घर घर में मौजूद आहे उहो ई क़ुरान जेको मुस्तफा ते मदीने मक्के में नाज़िल थियो हो को उन में ज़र्रे पुर्जे जो फर्क न है रब फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून कुरान लाथो ब असां वा हिफाज़त जो ज़िम्मो बसा पाण खणी छॾियो उन मुखालिफत में कुरान तो हथ खजियो आज़ान तो हथ खजियो मुंहिंजा भाउ अज़ीज़ मां तुंहिंजी ख़िदमत में बस एतिरो पे अर्ज़ करणु चाहियो त उलाइक मअल्लदीन उहे पैरवी करण हूंदा कंहिंसां करण वारा हूंदा कंहिंसां मअल्लदीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन उहे नबियुनि जी जमायत जी छांव में हूंदा सिद्दीक़नि जी जमायत जी छांव में हूंदा शहीदनि जी जमायत जी छांव में हूंदा ऐं नेकनि वलियनि सबोरनि जी जमायत जी छांव में हूंदा के हज़रत मखदूम सरवर नूह जी छांव में हूंदा के सुल्तानुल औलिया जी छांव में हूंदा के हज़रत साईं अहमद शाह ज़ाकिरी वारे जी छांव में हूंदा के गौस बहाबल हक ज़करिया मुल्तान वारे जी छांव में हूंदा के सोने सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान लुवारी वारे जी छांव में हूंदा के इंशा अल्लाह ताला हज़रत शाह सदरुद्दीन लकी शाह सदर वारे जड़े जवान जी छांव में हूंदा के रहबर रोज़े धणी जड़े जवान जी छांव में हूंदा तो इंशा अल्लाह सब सुन्नी वरी पीर जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे भाकुर में हूंदा तो कुरान जमायत नहीं 4 गणायूं हन इन जे करे सुन्नी तोखे नबिन जो बि अदब कंदे नज़र ईंदो तोखे असहाबन जो अदब सिद्दीक़न जो बि अदब कंदे नज़र ईंदो तोखे शहीदन जो बि अदब कंदे नज़र ईंदो तोखे वलियन जो बि अदब कंदे नज़र ईंदो कंहिं बि पासे का सुन्नी तोखे खुटल नज़र अक़ीदे में हरगिज़ कोन ईंदो के असहाबन में खुटल के अहले बैतन में खुटल यार असां जो त नारो ई इहो आहे त असां जो मुर्शिद अली शेर खुदा असां जो मुर्शिद उस्मान जिंदो रहेगा असां जो मुर्शिद उमर फारूक असां जो मुर्शिद हज़रत अबू बकर सिद्दीक़ महबूब जा सब सहाबी जन्नती हन असां जे अखियुनि जो ठार या ना है एक साहब ये जे बारे में खबरदार
मता ई भुल कई थई मता इहा ग़लती कई अथई ऐं मुंहिंजो महबूब मदीने वारो आया महबूब त ज़िंदगी बख़्शण आया छा हयाती चओ हयाती बख़्शण आया छा ॻाल्हायो हथ कढां थकी थकी पिया हो यार थक थियो अथव थक कोन थियो अथव हथ हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह थकादा आहियो हे खयो जो हथ हेॾा सुभान अल्लाह भुल या भुल तव्हां वारी खुटे ई कान थी सदाईं या भुला भला जेके नायो थकासीं हथ मथे करे या रसूल अल्लाह जोर जोर सां या रसूल अल्लाह वरी वरी टियों दफ़ो या रसूल मां जेका बस आख़िरी ॻाल्हि थो कयां इन खां पोइ ॿी कोन कंदुसि पक सम्झिजो बस इहा आख़िरी ॻाल्हि सम्झिजो ऐं इहा ॿुधो मुंहिंजी अल्लाह सी क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे त मुंहिंजो हबीब जॾहिं तव्हांखे सॾे त महबूब ॾे हलिया ईंदा कयो छो त महबूब तव्हांखे सॾे थो जीआरण लाइ छाजे लाइ सूरत वा अनफाल आयत नंबर 24 सुभान अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम कुरान ऐ ईमान वारो जॾहिं तव्हांखे रसूलुल्लाह सॾु करे हाज़िर थींदा कयो छाकाणि तो सॾे युहयीकुम तव्हांखे हयाती बख़्शण लाइ अदा हेॾा नियार जा मां न चवां साईं अल्लाह वराए खे साईं महिरबानी करे पाणी जो गिलास भरे आ त उहो पाणी तोखे पाणी करे ॾियां मौली साहब चवंदो साईं पाण में आहियूं पर अर्ज़ु कयां त पाणी त अॻे ई पाणी आहे उनखे तव्हां पाणी कीअं कंदव मां चवां था मानी जी हिकिड़ी ड्रगड़ी खणी आ त उहा ड्रगड़ी तोखे मानी करे ॾियां तव्हां चवंदा साईं उहा त अॻे ई मानी आहे उनखे तव्हां वरी मानी कीअं कंदव सम्झो खिलण जी ॻाल्हि न आहे तवजो कर लतीफ़ो नथो ॿुधाए तवजो कर हदीस जी तशरीह थो कयां पाणी आहे साईं पाणी खे पाणी कंदे त पाणी त अॻे ई मानी मानी आ उनखे मानी मां छा कंदुसि अबा जेको अॻे ई जेरो आहे क़ुरान तो फरमाए त महबूब ॾे अचो त तव्हांखे जेरो करे उहो त अॻे ई जेरो ज़रूर हिन में को राज़ रखियो आहे या न अल्लाह जो हबीब सदे वतो अबा सदते ईंदो जेरो या मोवल हाणे अल्लाह जो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम रसूल तव्हांखे सदे त पुॼो छो त तव्हांखे जेरो थो करे तव्हांखे ज़िंदगी थो बख़्शे साईं रब जो क़ुरान ऐब खां पाक वा ग़लती अहिड़ी का हुजे रब जे क़ुरान में न हूंदी इन जो मतिलबु छा आहे आलिमन फरमायो अदा तो सम्झो त हिन चुरण जो नालो ज़िंदगी आ तो सम्झो त खाइण जो नालो ज़िंदगी आ अदा तो सम्झो हलण जो नालो ज़िंदगी आ अदा तो सम्झो पीअण जो नालो ज़िंदगी आ अदा तो सम्झो शादियूं करण जो नालो ज़िंदगी आ पर क़ुरान फरमाए थो त असुल ज़िंदगी इहा नाहे हिन जॻह ते रब फरमायो आहे ऐं ईमान वारो जॾहिं रसूल पाक तव्हांखे सॾु करे त तव्हां हलिया ईंदा कयो छो इन जे करे रसूल जे कम लाइ तव्हांखे सॾे थो उहो अहिड़ी ज़िंदगी ऐं जियापो ॾींदव जेका ज़िंदगी खुटण वारी आहे कान का सदाईं हलंदी रहे लिमा युहयीकुम तव्हांखे उहा ज़िंदगी बख़्शींदो रसूल जे ज़िंदगी में ऐब आहे कोन खुटणो आहे कोन इन जो मतिलबु आहे क़ुरान ते एतिराज़ को बि कोन थियो पाणी खे पाणी क़ुरान कोन चयो पाणीअ खे पाणी बनाइण जी ॻाल्हि कान कई माना साॻी शइ खे साॻियो कोन बल्कि क़ुरान फरमायो जॾहिं रसूल तव्हांखे सॾु करे त अचो
जॾहिं तव्हां ईंदव त पोइ सुहिणो हबीब तव्हां ते दीद कंदो, अहिड़ी ज़िंदगी ॾींदो जो तोड़े जो ज़ाहिर में कब्र में दफ़न हूंदव, पर क़ुरान पियो सॾ कंदो, ऐलान कंदो। क़ुरान चओ थो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात, सुतो कयो अथई, जनाज़ो मथां पढ़ियो हुजे न पढ़ियो हुजे, दुआऊं बादले घुरियूं अथई कोन घुरियूं अथई, तोखां विछड़ी वियो आहे, तोखां जुदा थी विया, तो त चयो मोवल आहे, पर क़ुरान थो फरमाए न न मोवल को अथई, रसूल पाक अहिड़ो चेहरो कयो अथसि जो इहो कॾहिं मरंदो ई कोन, शहीद सदाईं ज़िंदा हूंदो आहे। उहोई आहे ज़िंदगी आहे जो पियो आहे क़ब्र में, त बि उनजे बावजूद क़ुरान चवे थो मोवल न अथव, छो इनजे करे इनखे रसूल पाक जीआरियो आहे, इनखे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयाती बख़्शी आहे। अदा ख़ल्क़ींदो रब आहे पर इंसान मुस्तफ़ा बणाईंदो। ख़ल्क़ींदो केरु आहे? अलाह। केरु ख़ल्क़ींदो आहे? पर यार बंदो ऐं इंसान मुस्तफ़ा बणाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इंशाअल्लाह इहो अॻे साल तव्हां जॾहिं जलसो कंदव न त इनजी तशरीह उन में कंदो। सुभान अल्लाह। अव्वल ख़ैर हयाती ख़ैर यार ज़िंदा सोबत बाक़ी। इंशाअल्लाह अॻे साल ताईं रखां, तव्हां बि सिकी लॻा एॾा थका वेठा हो जो को बि कोन थो चवे त साईं न ॿुधा छो। कहे कोन छो, मां बि चेक कयो इश्क तव्हां वारो, ये जो चेक कयो त मुंहिंजो ॾिसां मुड़ुसनि में कहिड़ो दम आहे, पर वाकई थका पिया हूंदा, माफ़ कजो। इंशाअल्लाह ताला अॻिले साल मां हाज़िर थींदुसि त इहो तव्हांखे ख़ैर सां इन जो शरह ॿुधाईंदुसि त ख़ल्क़ींदो रब आहे, पैदा अल्लाह कंदो आहे, पर यार बंदे खे बंदो मुंहिंजो मुस्तफ़ा करीम बणाईंदो आहे। अल्लाह ताला तव्हांजे वेड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमाईंदो, मुंहिंजा चयल लफ़्ज़ क़बूल फरमाईंदो। अल्लाह ताला तव्हांजो ॿुधणु, तव्हांजो इन जॻह ते इंतज़ाम करणु अल्लाह ताला कबूल फरमाईंदो। मुंहिंजा भाउ अज़ीज़, अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। ऐ मुंहिंजा हबीब तूं फरमाए छॾ, जेको अल्लाह सां मोहब्बत जी दावा थो करे उहो रसूल पाक जी पैरवी करे, जेको रसूल पाक जी पैरवी कंदो अल्लाह हुनखे पंहिंजो महबूब बणाईंदो ऐं उनजा गुनाह धोई करे माफ़ फरमाईंदो। अल्लाह माफ़ फरमाइण वारो आहे, रहम फरमाइण वारो आहे। जेके ज़िंदगी खपे थी, जेको चाहे थो मां कॾहिं न मरां, उहो मुस्तफ़ा सां लम लॻाए कॾहिं कोन मरंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चयो क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।